निरालो आवाज़ ऐं निरालो अंदाज़ जंहिंजो मालिक हो सुहेल फैसल हो। ब्रॉडकास्टिंग जी दुनिया जूं सारूणियूं असां सां गॾु हिकिड़ो उन्हनि जो दोस्त ख़ालिद चांडियो असां सां वटि मौजूदु आहे। मां गुज़ारिश कंदुसि त उहे स्टेज ते अचनि ऐं सुहेल जे हवाले सां सारूणियूं असां सां वठी। केर थो कंहिंजी कमी पूरी करे, केर थो कंहिंजी कमी पूरी करे, हू हलियो वियो ज़िंदगी पूरी करे। केर थो कंहिंजी कमी पूरी करे, हू हलियो वियो ज़िंदगी पूरी करे। पाण सां गॾु सभु तख़युल वियो खणी, केर हुन जी शाइरी पूरी करे। सुहेल त असां खां धार थी वियो आहे। उन ॾींहुं उनजे अज़ीज़नि सां गॾु उनजे दोस्तनि जे अखियुनि में बि ॻोड़ा हुआ ऐं गॾोगॾु उनजे आवाज़ सां मुहबत कंदड़, उनजे आवाज़ खे चाहींदड़, उनजे प्रोग्रामनि जो इंतज़ारु कंदड़ उन्हनि दोस्तनि जे अखियुनि में बि ॻोड़ा हुआ। जॾहिं मूं स्टेज ते संदसि जानशीन उनजे फ़र्ज़ंद खे ॾिठो त मूंखे उहो लम्हो यादि अची वियो। डिसंबर 2000, अॼु खां काफ़ी साल अॻु, मुंहिंजे वालिद साहब जो चालीहो हो ऐं आउं ईअं ई हिन अधे नंढड़े जेतिरो हुउसि, ईअं स्टेज ते वेठो हुउसि। अॼु उहा ॼण साॻी सूरत हाल औलाद जे लाइ तमामु वॾी इम्तिहान वारी घड़ी हूंदी आहे। असीं सभई दोस्त, असीं सभई सुहेल सां प्यारु कंदड़ माण्हू उन सां प्यार जो इज़हार करे हलिया वेंदासीं। रियल लाइफ हुनजे औलाद खे गुज़ारणी हूंदी आहे, पर हिन मौक़े ते समूरा दोस्त, छाकाणि त सुहेल सां बिना कंहिं शर्त जे मुहबत कंदड़ दोस्त आहिनि, त असां हुनजे समूरे ख़ानदान सां उन्हनि जे ॾुख वारनि लम्हनि में गॾु आहियूं। सुहेल असांजे आवाज़ जी दुनिया जो अहिड़ो साथी हो जंहिंजे आवाज़ जी मार्फत रेडियो जा अलाए केतिरा प्रोग्राम हसीन ऐं सुहिणा थिया। भिटशाह रेडियो जी मां सम्झां थो उन इफ़्तिताही तक़रीब खां पोइ असांजे हिकिड़े दोस्त जी पहिरीं पोस्टिंग थी ऐं पोइ हू जॾहिं मोटी आयो हो त हुन सुहेल जो अलाए केतिरियूं गुणाइतियूं ॻाल्हियूं ॿुधायूं ऐं उन खां पोइ ऐं सुहेल जो फेम थी वियो हुउसि। छाकाणि त असीं रेडियो में कमु कंदड़ माण्हू सुठे आवाज़ रखंदड़ आर्टिस्ट सां वधीक प्यारु कंदा आहियूं। मां सम्झां थो त सुहेल असां में न आहे, सुहेल जहिड़ो तख़लीकार असां वटि न आहे, पर हुन जूं खोड़ सारियूं तख़लीक़ूं, हुन जूं खोड़ सारियूं तहरीरूं, हुन जी शख़्सियत असां वटि हमेशह मौजूदु रहंदी। साथ